इंसान ऐं जानवर जी दोस्तीअ जो लाज़वाल मिसाल। पाकिस्तान जे मशहूर शहर शेखुपुरा, जंहिंखे काला शेखुपुरा भी चयो वञे थो, पंजाब सूबे जो एक तारीख़ी ऐं सनअती शहर आहे। इहो लाहौर खां 38 किलोमीटर, फैसलाबाद खां 45 किलोमीटर ऐं गुजरावाला खां 56 किलोमीटरनि जे फ़ासिले ते वाक़िअ आहे। हिन इलाइक़े जो ज़िक्र 7 सदी ईस्वीअ में हिक चीनी सयाह ऐं आर्कालॉजिस्ट जे सफ़रनामे में भी मिले थो। चयो वञे थो त शेखुपुरा ऐं उन जी पसकिरदाईअ जो इलाइक़ो मुग़लनि जे दौर खां जहांगीराबाद ऐं मुग़ल शहनशाह जहांगीर खां पोइ शेखुपुरा जे नाले सां लिखियो ऐं सॾियो वियो। शेखु असुल में मुग़ल शहनशाह अकबर जे पुट जहांगीर जो लक़ब हो, जेको लक़ब खेसि माउ ॾिनो हो। हूअ पंहिंजे पुट खे शेख बाबा करे सॾींदी हुई। तारीख़ शाहिद आहे त मुग़ल शहनशाह जिते भी गुज़रिया या जिते भी रहिया, पंहिंजा निशान छॾे विया। इंसाफ़ जो मामिलो हुजे या जंग ऐं तकरार, मोहब्बत ऐं सियासत, सैरो सयाहत हुजे या शिकार, हथ जो हुनर हुजे या अॾावती कम, मक़सद मुग़लनि हर शोबे में पंहिंजी इनफरादियत जो मुज़ाहिरो कयो। मुग़लनि पंहिंजी तामीर जो अलॻि अंदाज़ अख़्तियार कयो। उन में ताजमहल, शाही किलो, बादशाही मस्जिद, शाहजहानी मस्जिद, जामिया मस्जिद, जहांगीर जो मक़बरो, शालीमार बाग, लाल किलो ऐं हरण मीनार जहिड़ा केतिरा ई शाहकार नज़र आया। अॼु उते मुग़लनि जो को बि राज त नाहे, पर संदन आराइशी, मज़बूत ऐं ख़ूबसूरत इमारतूं अॼु भी मौजूद आहिनि। हक़ीक़त में मुग़ल दौर में 1605 ईस्वीअ खां 1627 ईस्वीअ ताईं शेखुपुरा वारो इलाइक़ो शहनशाह जहांगीर ऐं शाही ख़ानदान जे फ़र्दनि लाइ शिकारगाह हो। जहांगीर पंहिंजी किताब तुज़्के जहांगीरीअ में बि इन जो ज़िक्र कयो आहे। रिवायत मूजिब मुग़ल बादशाह जहांगीर पंहिंजे साथियुनि सां गॾु उन झंग में शिकार लाइ वेंदो हो, जिते अॼुकल्ह हरण मीनार मौजूद आहे। शिकार करण दौरान हुन हिकु तमामु ख़ूबसूरत हरण ॾिठो, जंहिंजी आदतुनि ऐं रवैये खां मुतासिर थी जहांगीर उन खे पंहिंजो पालतू हरण बणायो ऐं उन हरण जो नालो मनसराज रखियो, जेको सभिनी जानवरनि में शहज़ादे जी हैसियत रखंदो हो। पर बदकिस्मतीअ सां शिकार दौरान खेसि जहांगीर जो ई तीर लॻी वियो ऐं हू मारिजी वियो। बादशाह हरण जे मौत ते ॾाढो परेशान ऐं ॾुखारो थियो। हू केतिरनि ई रातिनि ताईं सुम्ही न सघियो। उन हरण जी यादि में जहांगीर हरण मीनार तामीर करायो, जंहिं में ॾाकण ऐं चौधारी 214 जारा ठहियल अथसि। टावर जी तामीर 1607 ईस्वीअ में मुकमिल थी ऐं बाद में 13 सालनि खां पोइ याने 1620 ईस्वीअ में मीनार सां गॾु हिकु वॾो पाणीअ जो तलाउ, जेको 895 फुट डिघो ऐं 752 फुट वेकिरो हो ऐं उन जे विच में हिकु चौरस गुंबद वारी इमारत ऐं 12 दरी तामीर कराई। इहा 12 दरी इज़त खान ठाही हुई, जंहिं ते 1,50,000 रुपयनि जी लागत आई। हिन मुखिया इमारत मां 10 फुट वेकिरो ऐं 308 फुट डिघो रस्तो हिकु पुल ज़रिए 21 त्रिकुंडे मेराबंद ते हरण मीनार ॾांहुं वञे थो। उन वक़्तु हरण मीनार जी ऊचाई 130 फुट ॿुधाई वञे थी ऐं इहो बि ॿुधायो पियो वञे त ज़िलज़िले सबबु हरण मीनार जी इमारत जो 30 फुट टुकड़ो किरी पियो हो, जंहिं बाद उन जी ॿीहर मरमत कई वई। अॼु उन जी ऊचाई 110 फुट आहे। मीनार जे अंदरि ठहियल हिकु गोल ॾाकण चोटीअ ताईं वञे थी। हिन टावर ते चढ़ण सां सॼो इलाइक़ो ॾिसी सघिजे थो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त केतिरनि ई माण्हुनि उन तां टपो ॾेई ख़ुदकुशी कई, जंहिं सबबु मीनार ॾांहुं वेंदड़ रस्तो बंदि कयो वियो आहे। हिन मीनार जे भरिसां ई हरण जी क़बर आहे। हीअ दिलकश ऐं ख़ूबसूरत इमारत 400 सालनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि सयाहनि लाइ हिकु पुरकशिश जॻह आहे। मुल्की तोड़े गैर मुल्की सयाह हिते अचनि था ऐं ही सक़ाफ़ती विरसो ॾिसनि था। हरण मीनार जा सयाह तलाउ में ॿेड़ियुनि जो मज़ो वठनि था। खाधे पीते खां अलावा हरण मीनार जे वसी पार्कनि में रांदियुनि मां पिणु लुत्फ़अंदोज़ थियनि था। उहे वॾे नरम गाह ते ऐं वणनि जी छांव हेठि आराम सां वेही रहनि था। उते ॿार झूलनि ते मज़ो माणनि था। हरण मीनार सॼी दुनिया में पंहिंजे क़िस्म जो हिकु मुनफ़रद मिसाल आहे। अंग्रेज़नि जे दौर में सयाहनि ऐं हुक्मराननि हरण मीनार जी दिलि खोले तारीफ़ कई ऐं उन खे इंसान ऐं जानवरनि जी दोस्तीअ जो लाज़वाल मिसाल क़रार ॾिनो।